दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण ऑल चारण इतिहाद माहवार इजलास सरपरस्त आला मोहम्मद इकबाल चारण जी ज़ेर सदारत हेठ इजलास एडवोकेट शहजाद अली चारण असगर अली चारण जे हाउस ते थी गुज़रियो। इजलास जी शुरुआत तिलावत कलाम पाक ऐं नात शरीफ सां कई वई। इजलास में मरकज़ी उहदेदारनि जनरल सेक्रेटरी बिशारत अली चारण, मोहम्मद हनीफ चारण, परवेज अली चारण, हामिद अली चारण, ज़मान हैदर चारण, सहाफ़ी सखी सरदार चारण, मुरीद चारण, अमानुल्लाह चारण, अली डिनो चारण ऐं चारण बिरादरी जी शख्सियतुनि ऐं नौजवाननि वॾी तादाद में शिरकत कई। इजलास में ऑल पाकिस्तान चारण इतिहाद जे फलाह बहबूद ऐं फिरंदर फाइटर मौलवी मोहम्मद सोहराब चारण फ़कीर जी मज़ार जी तामीरात समेत ॿियनि अहम मामलनि जे हवाले सां बग़ौर वीचार करण बाद नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जो अॻवान रिटायर मरहूम मज़हरुद्दीन चारण मग़फ़िरत जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। आख़िर में एडवोकेट शहजाद अली चारण ऐं असगर अली चारण सरपरस्त आला सदर मोहम्मद इकबाल चारण समेत मरकज़ी उहदेदारनि खे सिंधी सक़ाफ़त अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया।